निकाह पइजी वञे, को मर्द पंहिंजी औरत सां कुर्बत करे थो त इनखे इबादत ऐं सवाब करार ॾिनो। हुज़ूर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वफ़ी बुद अहदिकुम लअज्र, तव्हां मां कंहिंजे शर्मगाह में बि अल्लाह ताला अज्र ऐं सवाब रखायो आहे। सहाबा अर्ज़ कयो आयाती आदुना शहवतहु वला फी अज्र, या रसूल अल्लाह असां मंझां को माण्हू पंहिंजी शहवत खे पूरो करे उन में बि अजुर मिलंदो? पाण फरमायूं जेकॾहिं उहा शहवत ग़लति जाइ ते पूरी करे त गुनाह थींदुसि या न? चयोसीं गुनाह थींदो। पाण फरमायूं जेकॾहिं उहो सही जाइ ते पंहिंजे हलाल वारी घर वारी वटि उहो पंहिंजो ख़्वाहिश पूरी करे त अल्लाह ताला उनखे अजुर ऐं सवाब कंदो। सम्झो था? पंहिंजे घर वारी खे चुमी ॾियण बि 10 नेकियुनि जो सवाब। सम्झो था? जेकॾहिं पंहिंजे हक़ हिलाल पंहिंजे घरवारी जे कुर्बत करे थो त 2 सालनि जे इबादत जो सवाब रबो हुनखे था। हा चए थो ॿियो छा खपे? ही अल्लाह रब्बुल आलमीन अज्र ऐं सवाब हिन जे लाइ मुक़ररु कया त जीअं बाना गुनाहनि खां बचनि, परावा नंग न तकनि, बेहयाई जूं नज़रूं न कनि, पंहिंजी ख़्वाहिश बि पूरी थिए, उन सां गॾु अज्र ऐं सवाब बि अता कयो वञे। दोस्तन मोहतरम, हुज़ूर आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, साईं क़िबला प्यारा भाइयो, त ही अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानु जो पंहिंजे बाननि जे मथां अज्र ऐं एहसान जो ज़रियो रब ज़ुल जलाल बणायो त तव्हां पंहिंजी ख़्वाहिश बि पूरी कयो, उन में अज्र ऐं सवाब बि हासिल कयो, ऐं पंहिंजे घरवारी खे गिरह ठाहे उनजे वात में विझे त इहो बि नफ़िल जो सवाब। समझो था न? अंतुरफा लुकमतन फी फी इमरातिक, जेकॾहिं गिरो ठाहे पंहिंजी घरवारी जे वात में विझो त इन में बि तव्हांखे सदके जो सवाब या ख़ैरात। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहू फरमायो त पंहिंजा नंग पंहिंजूं औरतूं तव्हांजे निकाहनि में अल्लाह ताला तव्हांखे हलाल करे ॾिनियूं आहिनि। मदीने वारे साईं पारत कई त इन्हनि जी पारत हुजे। ओ जेके आख़िरी ज़ाहिरी हयात तय्यबा जा आख़िरी ॾींहं हुया, उन्हनि में जेके आख़िरी नसीहतूं फरमायूं उन में बि इहे फरमायूं त ज़ालुनि जी पारत हुजे। छो? इहे तव्हांजे कपिड़नि धोअण जे लाइ धोबियाणियूं आहिनि, तव्हांजे घर खे सफ़ा करण जे लाइ भंगियाणियूं आहिनि, तव्हांजे मानी पचाए खाराइण जे लाइ बुरचाणियूं आहिनि, तव्हांजे नफ़्स ऐं शैतान खां बचाव जे लाइ तव्हांजूं ढालूं आहिनि। जी फ़ाइदा आहिनि न? पोइ असुल हिननि जी तख़लीक़ आहे ॾिंगी पासरी वञा, हिन में फितरी तरह ॾिंगाण हूंदी। सम्झो था? खणी केॾी बि ज़ाल आबिद थी वञे, साले थी वञे, दरवेशाणी बणिजी वञे, पर इहा ॾिंगाण हूंदुसि। जंहिंखे ज़ोर ॾेई सिधो कंदो भॼी पवंदी, इन जो भॼण माना तलाक। सम्झो था? ॾिंगाण बि हूंदसि, उन मुंहिंजो नफ़ो वठो। सम्झो था? ईअं न ॾंडो हथ में खयूं अचो, धर्म खे डंडे सां सिधो कंदुसि। सम्झो था? पंहिंजे घर वारियुनि खे जेकॾहिं निमाज़ नथी पढ़े या चङाई जो कमु नथी करे, सन्हड़ी लकुण हुजे, तलड़ सन्हड़ी, उन सां ईअं थोरो मारजेसि, जंहिंसां पंहिंजो निशान बि न ठहे, धक जो निशान बि न ठहे, को उज़वो बि न भॼे, उनखे नेकी जी जे ख़ातिर सन्हड़ी चांबुक सां मार कढणु जाइज़ आहे। बाक़ी उनखे डंडे सां अचे वठे ईअं न करे।
किबला साईं फरमाईंदा हिकिड़ो बुज़ुर्ग हो, ज़ाल हुयसि ॾाढी झेड़े का। सादी रहमतुल्लाह अलैह फरमाया त ज़न बद दर सराय मर्दुन को हमदरी आलमस्त दोज़ख ओ। बुरी ज़ाल भले माण्हू जे घर में हिन दुनिया में ई दोज़ख। बुज़ुर्ग चयो त हाणे बाज़ारनि में मञे ई नथी, का करामत करे ॾेखारियांसि, मन पोइ मञे। वियोसि ॿाहिरि वञी उॾाणो, हवा ते उॾामंदो पोइ घर जे मथां आयो, हीअं परवाज़ पियो करे, फिरे पियो। ज़ाल बि ॾिठो वरी को उॾामे थो। शाम थी लही मोटी आयो। ज़ाल चयो ॿुध तूं बि अलाह वारो मूं अॼु ॾिठो, ईअं हवा ते उॾामे पियो जीअं पखी परवाज़ कंदा आहिनि, इहे न अलाह वारा। चई ॻाल्हि ॿुधई, इहो जेको उॾामंदे ॾिठो ई न इहो मां हुउसि। चई हा तूं हुए? मूं बि चयो न भेण तव्हांखे उॾामण तां ई नथो अचे। आसीरा पासीरा लामारा पे ॾिनई, मूं चयो इजो थो किरे, इजो थो घाटो बजेसि। सम्झो था? अब हिननि में फितरी ॾिंगाण आहे, या ॾिंगाण हुन में रहंदी। उन ॾिंगाण जे बावजूदि उन्हनि को नफ़ो वठो ऐं उन्हनि सां सख़्ती न कयो, विड़ो न, लड़ाई ॻाल्हि ॻाल्हि ते झगड़ो न कयो। जेकॾहिं कॾहिं सख़्ती कयो त वरी नरमी जो हथु रखो, जेकॾहिं केॾी महिल नरमी कई आहे त वरी केॾी महिल सख़्ती बि कयो। इन तरह सां घर हलाइण इहा बि वॾो हिकिड़ो फन आहे। घर हलाइण चङा भला माण्हू वॾा दाना, वॾा दानिश्वर पाण खे सॾाइण वारा, पर घर नथा हलाए सघनि। सम्झो था? घर नथा हलाए सघनि। घर हलाइण, घर जे वारनि जी नफ़्सियात खे सम्झण ऐं घर वारनि सां सुठो बर्ताव रखण, इहो बि हिकिड़ो वॾो फन आहे जेको रब कंहिंखे नसीब